अस्सलाम वालेकुम नादरीन, महरान टीवी न्यूज़ में मैं हाँ सुहेल अमन ऐं आऊं आहियां इशा आयूब। सब खां पहिरियां ख़ास ख़बरूं। जग जी राणी हिय क़ौम माणी तोखे अजबे सारे पे तोखे जान की रिस्क ली, वापस आई, क्योंकि मैं समझती हूं कि हमारा मुल्क खतरे में है। मैं समझती हूं कि हमारे अवाम परेशान है और इसलिए मैं एक बार फिर आपके पास आई। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है और इसलिए मैं इस तारीखी लियाकत बाग में आई हूँ। अगूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॼु 14वीं वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पीपी जो जलसो। मुल्क जे कुंड कुड़च मां वॾे अंग में जियाला वरसी में शिरकत लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुतल। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻवान कुझु देर में जलसे खे ख़िताब कंदा। सुप्रीम कोर्ट कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब खे हटाइण जो हुकुम वापसि वठी छॾियो। मुर्तज़ा वहाब अदालत खां गैर मशरू तौर माफ़ी वठी छॾी। अदालत मुआफ़ी क़बूल कंदे मुर्तज़ा वहाब खे सियासी तालुक़ खां मथां उथी ज़िम्मेवारी निभाइण जी हिदायत कई। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गटर बाग़ीचे जे ज़मीन ते कब्ज़े वारे केस में सख़्त लफ़्ज़ इस्तेमाल करण ते चीफ जस्टिस तरफ़ां मुर्तज़ा वहाब ते कावड़ जो इज़हार। अदालत चयो त इहे रियासत जूं ज़मीनूं आहिनि, अवां जी ज़ाती मिल्कियत नाहे। उन्हनि जी लालच ख़तमु न थी रही आहे, रियासत ख़तमु थी रही आहे। अदालत जे साम्हूं सियासी एजेंडा खणी ईंदा आहिनि, अवाम जे साम्हूं इहे नवाब हूंदा। सुप्रीम कोर्ट नस्ला टावर खे ड्राहिण वारो कमु हिकु हफ़्ते अंदरि मुकमल करण ऐं ज़मीन ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में नस्ला टावर खे ड्राहिण वारे केस जी ॿुधणी थी। अदालत तरफ़ां DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं बिल्डिंग प्लान मंज़ूर कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी हिदायत कई। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त अदालती हुकुम ते अमल दरामद में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत खे बर्दाश्त न कंदासीं। अगूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जे हर ख़्वाब खे पूरो कंदासीं। मुल्क ख़तरनाक सूरतहाल मां लंघी रहियो आहे। मुल्क जी मईशत तबाह थी रही आहे। मुल्क मां गुरबत ऐं बेरोज़गारी ख़तमु करे अवाम खे मुआशी तकलीफ़ुनि मां निजात लाइ जदोजहद जारी रखंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो मिसाली लीडर हुई, वरी बहादुरी सां जमहूरियत जे लाइ तारीख़ी जदोजहद कई। बेनज़ीर भुट्टो बेरोज़गारी गुरबत ऐं बदहालीअ खे ख़तमु करण जो ख़्वाब ॾिठो हो। संदसि रावलपिंडीअ में क़तल सॼे क़ौम खे क़तल करण जी साज़िश हुई। संदसि ॾसियल राह ते हलंदे जमहूरियत ऐं पार्लियामेंट जे बालादस्तीअ लाइ जदोजहद जारी रखंदासीं। चंबड़ वेझो ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो। फायरिंग में पीरसन औरत क़तल। ॻोठ शेर खान टंगड़ी में टंगड़ी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान गोली लॻण सबबि हवा टंगड़ी क़तल थी वई। नवाबशाह वेझो अक़ीक़े जी तक़रीब दौरान फायरिंग, अधोर शख़्स मारिजी वियो। ॻोठ सांत कीरियो में इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि ज़ख़्मी थियल 50 वरियनि जो अमीर बख़्श सोलंगी अस्पताल में दम ॾेई छॾियो। सामारो भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे हारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ उमेद अली ख़ासकली वटि सूही शाख जी कपर वटां 32 वरियनि जे हारी रातू कुलीअ जो गोली लॻल लाश हथायो। सिंध समेत सॼे मुल्क अंदरि बरसात जो सिलसिलो जारी आहे। थधि में इज़ाफ़ो थी वियो। कराची जे मलीर, नॉर्थ नाज़माबाद, डिफेंस, शाहराह फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि रोडनि ते पाणी बीहजी वियो। हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं दौड़ समेत ॿियनि इलाइक़नि में बादल बरसी पिया। थधि में इज़ाफ़े सबबि आम ज़िंदगी मुतासिर, शहरी घरनि ताईं महदूद। मुल्क अंदरि कोरोना वायरस वेघे वधीक 2 मरीज़नि दम ॾेई छॾियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 301 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क अंदरि मर्ज़ में मुब्तला 625 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। NCOC मूजिबि केसिस जे मस्बत अचण जी शरह 0.68% रिकॉर्ड कई वई। सिंध जे क़ौमी रागी सरमन सिंधीअ जी अॼु 5वीं वरसी मल्हाई पई वञे। सरमन सिंधी चाहींदड़नि जे दिलनि मां विसरी न सघियो। संदसि ॻायल गीत अॼु बि मक़बूल। सिंध समेत सॼी दुनिया में चाहींदड़नि तरफ़ां वरसी मल्हाए भेटा पेश कई वई।